खुदा ताला तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए जो इन महंगाई के मुक़ाबलो में महंगाई के मुंहुं ॾेई सघो। इंशाअल्लाह ताला खुदा ताला तव्हांखे असांखे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। तव्हां पंहिंजे ॿारनि जी तरबियत ते ध्यानु ॾियो। ॿारनि खे पढ़ायो, छोकिरियुनि खे पढ़ायो। पढ़ंदा त उन्हनि जो मुस्तक़बिल हूंदो। ॿियो हाणे खां ई तव्हां पंहिंजे नंढे ॿारनि खे ज़हन में इहो ॻाल्हियूं विझो जो पाकिस्तान जी फ़ौज असां मां आहे ऐं असां फ़ौज मां आहियूं। असां हिक ॿिए खां परे नथा थी सघूं। इहो पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ई सम्झायो छो जो हिन फ़ौज जे करे असां इज़त सां घुमूं पिया। सरहदनि ते ॿोॾ अचे त इहो फ़ौज थी कमु अचे, ज़लज़ले में बि इहो फ़ौज थी कमु अचे। ऐं ख़ुदा ताला पंहिंजी फ़ौज खे एतिरी हिमत अता फरमाए जो हिन मुल्क जी ऐं असांजी हिफ़ाज़त करे सघनि। बाक़ी जो असांजा नंढा खातेदार आहिनि, नंढा ज़मींदार आहिनि, उन्हनि खे मां इहो ई चवंदुसि जो कुझु माल धारियो। माल में बरकत बि आहे। ॻऊं हुजे, बकरी हुजे, उन मां तव्हांखे बरकत जो, इज़त जो फ़ाइदो ऐं मुनाफ़ो बि मिलंदो। बाक़ी मुंहिंजी तरफ़ां जमायत खे, पाड़े वारनि खे ईद जी, हज जी मुबारक बि ॾिजो ऐं सलाम बि चइजो। वालेकुम अस्सलाम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हे मेरे परवरदिगार, गरीब के सदके, पाक के सदके, हे मेरे परवरदिगार, हम गुनाहगार हैं। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमारे हमें कब्र के हिसाब किताब से बना में रख। हे मेरे परवरदिगार, हमारे ज़िंदगी में रोज़ी में बरकत अता फरमाए। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदके में तो हमें हर आज़माई, हर तकलीफ बना में रख। हमारी औलाद को हर तकलीफ से बचा। अल्लाहुम्मा सल्लि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद